फिज़ा कॾहिं इंडियलट ॾिठी अथई? हाँ नौरोज़, हुन जो रंग बरंगी नज़ारो केॾो न मन खे मोहींदड़ हूंदो आहे। इनमें शामिल रंग ही त असांजे प्यार जहिड़ा आहिनि। प्यार त हूंदो ई रंगीन आहे, उन जी रंगीनियन में ई असांजा वजूद घेरियल हूंदा आहिनि। मूं त तन्हाईअ में बि रंगीनी ॾिठी आहे। तन्हाई में रंगीनी? हा, थींदी आहे नौरोज़। उहा की? तन्हाई में तुंहिंजी यादि ईंदी आहिनि, जीअं रोशन दान मां चंड जी चांडोकी, जीअं आसमान ते इंद्रलट। थी वई न रंगीन तन्हाई। ये तन्हाई न, पर तुंहिंजी सोच जी रंगीनी आहे फिज़ा। नौरोज़, जे तूं न हूंदो आहे मुंहिंजी दिलि अकेलाई जी कुंडीअ में टंगल हूंदी आहे। फिज़ा, 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 अच्छा अम्मी, किथे घुमाई पुट? अम्मा मां त न सोच पुट, एतिरो न सोच। ऐं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। कहिड़ी ॻाल्हि अम्मा? नौरोज़ खे विसारे छॾ। ही छा था चओ अम्मी? मां नौरोज़ खे विसारे छॾियां? ज़रूरी त नाहे त मां तुंहिंजो रिश्तो शाहिद सां कयां। जिते तूं चाहींदीअ न, मां तुंहिंजी शादी उते कराईंदसि। बसि रुगो तूं नौरोज़ खे छॾे ॾे। पर अम्मी नौरोज़ खे छॾियां? अॻु छो? अम्मी चवां नौरोज़ सां हिन करे मोहबत कई क्या हुनखे छॾे ॾियां? फिज़ा, हिननि हवेलियुनि जी मां बि डंगियल आहियां, तोखे बि डंग हणी यही ईंदई। अम्मी आख़िर ईअं छो था चओ? नौरोज़ अॼु त पोपट आहे, सुभाणे हू डेंबू बि थी सघे थी। असां तव्हांजे बाबा जो चङी तरह चेकअप कयो आहे ऐं उहो बिल्कुलु ठीकु आहे। मां तव्हांखे दवा लिखी थो ॾियां ऐं डिस्चार्ज कयां थो। डॉक्टर साहब, अहिड़ी का ख़तरे जी ॻाल्हि त न आहे? अगरि आहे त प्लीज़ मूंखे ॿुधायो। काई परेशानी जी ॻाल्हि न आहे, कुझु कमज़ोरी अथसि, 2-3 ॾींहंनि में ठीकु थी वेंदो इंशाअल्लाह। ठीकु आहे, थैंक यू सो मच, थैंक यू। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।